अचे बबलू अचे चिदा हली कयो बाबा मां नखे तो दे रहा के करिया नकरने ने बैग खणी तो चाहे चलो तू आजा मां नखे तू के डल मसा नहीं सच नखे तू मां बैग तो खणी जा अरे चरण दा पाजी आऊं कसम खुदा जो किरण चरण दा हल बाबा हल अज कॾहिं का अहिड़ो चंडो आहे 12 नंबर बंदि 7 नंबर खुलियल आहिनि का आशिक सभु मरी विया न अलाए छा खैर त आहे राणी ॾाढी परेशान पई लॻी इहे हालात ॾिस हल ॾिस अॼु को शिकारी नथो फासे असां तोखे नंबर ॾियूं था तूं ट्राई कंदी रह हल ठीकु आहे ठीकु आहे लॻे थो त माण्हुनि खे इश्क जी बीमारी ख़तम थी वई आहे तोखे वठण जानी दौलत मामन साईं दासे चाचन मामन साईं दासे दौलत मामन साईं दासे तोखे जानी वठण दौलत मामन साईं मुंहिंजे अंगूठे खे वठण वेंदव राणी मखण जी चाणी असां तोखे नंबर ॾियूं था तूं कोशिशि कंदी रह हल ठीकु आहे मां हाणे वञा थो तुंहिंजे आशिकनि जी वाहर कयां थो हिन आशिकनि जो ख़्यालु रखजांइ हाज़िर राणी हेलो मां राणी थी ॻाल्हायां हा ठीकु आहे मुंहिंजा राणा लॻे थो त को शिकार फासींदो ई न हाँ हेलो पुट वहीद जी बाबा हाँ पुट वहीद ठीक ताई न बाबा जी बाबा पुट अज मुझे 50,000 इजी त कर छो छो बाबा हिते शहरन जा खर्चा आहिनि मथा ख़बर अथई तो वारो चाचा है मूं वारो भा वॾी ज़िद कई वेठो आहे अड़े बाबा सोलाईअ सां जायदाद जो हिस्सो ॾींदो ई कोन तंहिं करे मां बि किथां सोलाईअ सां जान छॾींदोमांसि जी बाबा हाँ वहीद पुट माल मटारे जो ख्याल रखजांइ जी बाबा हाँ पुट मां पोइ ॻाल्हायां थो फ़िलहाल तूं कॉल खे बंदि कर जी बाबा जी कयां पंहिंजी राणीअ खे राणा किथे बिज़ी आहियो ॻोठ पुट वहीद सां पियो ॻाल्हायां पुट वहीद जा वहीद हुई न राणी अहिड़ी का ॻाल्हि न आहे चो त तोॾे नंबर मोकिलियां पुट वहीद जो मां त मज़ाक कयां पई मूंखे पंहिंजे प्यार ते पूरो भरोसो आहे ओ ईअं हाँ भाई हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा राणी उहो तोॾे 3,000 वारो मूं लोड मोकिलियो उहो तोखे मिलियो या न सरकार मिली वियो ॿियो हुकुम कयो हुकुम ई कंदमि कहिड़ी तकड़ आहे अड़ी चरी बंदो हाज़िर आहे हर वक़्तु ॾियो हाल अहवाल राहिब जी मालूमात हासिल कयो हा कई से भाई राहिब सफ़ा कंगड़ो थी सुञो दांग वॾा सफ़ा सुनियो आहे मतलब त हिन निभागे खे बि दरिया पार मोकिलणो पवंदो हाओ कयोसि उन्हनि जे हवाले ॾियो ख़बर मंसूबे मूजिब राणी अमल करे रही आहे या न बिल्कुल इजो पखी पंहिंजे पिंजरे में हूंदो हो ईअं हलो तो अरबू वारनि जी मच्छी दावत खाई था अचूं वाह 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 छा भला राणा नाराज़गी आहे छा मूंसां न अहिड़ी त का ॻाल्हि न आहे एतिरी कालियूं कयां थी अटेंड न कई आहे मुंहिंजी काल आउं उलझल हुयुसि आख़िर छा मसलो आहे राणा मुंहिंजा कुझु न आहे राणा तोखे ख़बर आहे
अंदर में ॾुखायल माण्हू घणो ॻाल्हाए कोन सघंदा, तनाई में ॻोड़ा ॻारे करे अंदर जी बाहि हल्की कंदा आहिनि। सच थी चवी राणी। ॻोड़नि खे न रोक, ॻोड़ा ॻरण बादी तूं रिलेस फील कंदी। राणी, मां सॼी हयाती मुहबत जो मतवालो रहियो आहियां, पर अलाए छो मुंहिंजे हिसे में प्यार जा 4 ॿोल बि न आहिनि। राणा तोसां वाइदो आहे, आऊं तोखे मतलासी मोहबत ॾींदसि। तूं कहिड़े ई टाइम मूंखे पंहिंजे अंदर जो हवालु ॾेई सघें थो। राणी, तुंहिंजी गुफ़्तगू वाकई मूंखे रिलैक्स करे छॾियो आहे। मता न मने मञोसि, वाकई तुंहिंजी आवाज़ में जादू आहे। ईअं थो महसूसु थिए त ॼणो त कंहिं बीमारीअ जो माहिर डॉक्टर इलाज थो करे। राणा, हिन हयातीअ में माण्हुनि खे किथां नफ़रत जहिड़े झगड़नि वक़्तु मिले थो। पाण त मोहबत कंदड़ आहियूं, अफ़सोस जो रूह वारो माण्हू कोन थो मिले। दिलि त नथी चवे, पर सॉरी, मां बाद में ॻाल्हायां थो। ठीकु आहे राणा, तुंहिंजो हर हुकम अखनि ते। उस्ताद आख़िरकार न मुड़े, अंत आज़ार में विधुई। असां ठगनि सां ठगी वाह जो थी आहे। मूंखे हितां बचायो नी जा सका, हिते असां बि फाथल आहियूं। छा कजे मंसूर मियां? मौत जो इंतज़ार। लेख जी लानत थी, चङी वाई नथो कढे। पोइ चङो अमल ज़िंदगी में कयो थी उस्ताद? यादि त नथो अचे। पोइ चङी वाई किथां अचे? मूंखे ॿुधायो भला मुंहिंजो छा थींदो नी? तोखे तेज़ाब जे ड्रम में विझंदा। एली ईअं न कजो, मां त घरी वेंदुसि नी। माट कर, कुझु कोन थींदो। पोइ ईअं चओ नी, तूं त मूंखे सचो जवान थो लॻी नी। उस्ताद जे ॾेख ते न वञ, ही जवान कोन थी। हिन जी उमिरि जा ॿी महाभारी जी जंग में शहीद थी विया। निभागा का चङी ॻाल्हि न कंदे। उस्ताद, तुंहिंजो बूथ ॾिसी मूंखां चङायूं विसरी वियूं आहिनि। तूं माट कर, इन में मुंहिंजी चङाई आहे। पपजी जी पैदावार। पपजी जी पैदावार। चुप करनी। बबलू, अॼु मूंखे ABC ॿुधा। मां त BBC ॿुधी आहे, ABC कॾहिं न आहे ॿुधी। बबलू, हथनि में आंगुरियूं घणियूं आहिनि? 10। आंगूठे मांडरा 8 आंगुरियूं आहिनि। हल, मां नथो पढ़ां। न पढ़ंदे? न, कुकुड़ थी। मां कुकड़ न थींदुमि। बबलू, मां तो चवां कुकुड़ थी। मां कुकड़ कोन थींदुमि। अड़े उस्ताद खे जवाब तो ॾी। किथे आहे उस्ताद? मां जो तुंहिंजो उस्ताद आहियां। तूं त शागिर्द आहीं। पाण जो रांदि खेॾी उस्ताद ऐं शागिर्द, हुन में तूं शागिर्द ऐं मां उस्ताद हुयुसि। तूं उस्ताद जो हुकुम कोन थो मनी, तोखे हिन जी सज़ा मिलंदी। हाज़ुर हाज़ुर साईं, मां कुकर थियां थो न, बसि हाज़ुर हाज़ुर, बसि कर, बसि हाज़ुर 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 बाबा। मुज़म्मिल, हाणे छो आयो आहे? उमल, मोहबतूं हिन माशरे रिश्तनि जी मोहताज न आहिनि मुंहिंजियूं। इहो हिकु आशिक़ जो ख़्यालु थी सघे थो। अगरि दुनिया मां इश्क कढी छॾिजे त बाक़ी छा बचंदो? तोखे उन वक़्तु मूंखे छॾे न वञणु घुरिजे हा। तोखे मुंहिंजे वेह खां पोइ शादी न करणु घुरिजे हा। हाणे माज़ीअ जा वर्क उथराइण मां छा वरंदो? मूंखे माज़ी खे साण खां सवाइ ज़िंदगी में ॿी का बि शइ ख़ूबसूरत नज़र नथी अचे। मुज़म्मिल, तूं भले पंहिंजे माज़ीअ सां सालाहियल रहो, पर मुंहिंजे लाइ हक़ीक़त अॼु आहे, ऐं हिन अॼु में मां कंहिं ॿिए जी ज़ाल आहियां। मां अॼु बि तोखे पंहिंजी मां सां मम्मी थो सम्झां, जंहिंसां गॾु आऊं वधियो ऐं वॾो थियो आहियां, जंहिंसां मां सर्द ऐं गरम मौसमूं घारियूं आहिनि। मां सां अॼु भला रोवारींदे छा? मां जेको रुलाईंदो ऐं थकियो आहियां। ठीकु आहे, तूं वेह, मां बहादुर खे चवां थी तुंहिंजे लाइ लंच जो बंदोबस्तु करे। अनाज जी बुख न, पर प्यार जो प्यासो आहियां। हा मजनू, हाणे डायलॉग बंदि कर, मां इजू आयसि। मम्मी, तूं ज़ोर आई, मां वेट कयां थो।